कि मुंहिंजा सजण ईंदे कॾहिं ऐं मुंहिंजे पुछण जे वास्ते देर न आहे हिकदमि जी दिलि पर मूंखां पुछण जे वास्ते अॻे मां त सजरनि खे पियो सॾो तूं सुमन अची वाता लछू तयार थी वञ थाणे ते हलण जे लाइ तयार थी वञ। अरे इहो छा थो करे? हाँ कि साहब तो पाण त चयो त तयार थींदो हुजे तयारी कंदो हुजा कि साहब तो शीशो हुजे। अरे हाणे घणो वात न हलू थाणे ते उते तो पुट मां तोखे शीशो ॾेखारियां छो बि 5 आङुरनि वारो कि इहो शीशो तूं पाण ॾिसंदो हुजे कि मूंखे उहो शीशो ॾींदो हुजे जेको आम शीशो हुजे मुंहुं ॾिसण वारो। पुट बाबला तोखे मां सभु शीशा ॾेखारियां थो तूं रुगो थाणे ते हलण जी तयारी कर बस। कि थाणे त छो वठी हलंदो हुजे? ऐं जेका तूं मुंहिंजी गाॾी पंहिंजे पीउ जी सम्झी काए वएं उनजी तोते एनसी कटियल आहे। जेकॾहिं मां तोखे थाणे खां ॿाहिरि मसइलो हल करे ॾींदो हुजां त पोइ जॾहिं हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए तूं कहिड़ो चङो मुड़ुस आहे पुट जो थाणे खां ॿाहिरि मसइलो हल कंदे? हाँ अरे जेसी ताईं तूं पादर न खाईंदे तेसी ताईं मसइलो हल न थींदो। साहब यकीन कर तूं जो मसइलो मां हिते जो हिते हल कंदो हुजां तोखे गाॾी खपंदी हुजे न। हा ॾस भला गाॾी किथे आहे ॾेखार मूंखे मां तो मां हितां ई हथ कढिया हल गाॾी ॾे। तो वारी गाॾी मूं खपाए छॾी हुजे उन्हे जो तोखे जरो बि न मिलंदो हुजे। अरे जे गाॾी न मिलंदी त पोइ मसइलो कीअं हल थींदो? न तूं मूंखे बेवकूफ़ तो सम्झे छा? कि हिन में सम्झण जी कहिड़ी ॻाल्हि हुजे? अरे हाणे कुझु कम जी ॻाल्हि कर न कम जी ॻाल्हि करे न त थाणे ते हली तूं पाण ई गाॾी पैदा कंदे। हा जमादार साहब कुझु ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कंदो हुजे मां तोखे शोरूम तां इन खां बि नई गाॾी वठी ॾींदो हुजां तूं परेशान न थींदो हुजे बसि तोखे गाॾी खपे न बाक़ी मूंखे ॿधण में तोखे कहिड़ो फ़ाइदो हुजे? वाकई शोरूम तां मूंखे गाॾी वठी ॾींदे हुन में हेडलाइट कोन्हे हुन में हेडलाइट बि लॻल हूंदी न माना। ॿियो भला मुंहिंजी ज़िंदगी छुटंदी हुजे। हा त पोइ हल थाणे ते हल ॿुध त पैसा त अथई न? कि साहब तूं खुद कोन कर पैसा मूं वटि जाम हुजनि जाम। यार ॿ टे सजरनि में खीसा अथसि कि अंदरा बि हुजनि साहब अंडरग्राउंड बि पैसा पिया अथसि। ॾिसां त हिन में बसर लिखियो छा आहे? ओ माय डार्लिंग जुलेबी जॾहिं खां तुंहिंजो दीदार कयो आहे उन ॾींहं खां तुंहिंजे प्यार में रसा शनायूं हऊ कंदो तो वतां। मोह अलाए छा चक पाईंदो रसियूं हणाइणियूं पवंदियूं। जी अगरि मूंसां इश्क करण थी चाहीं त सुभाणे 7 बजे मूंखे फ़ोन कजांइ। जलेबी तुंहिंजे खज़ाने खे खाट हणंदी खाट बाक़ी जलेबी खे को आङण लाहे कंहिं माउ जे लाल में एॾी ताक़त नाहे। मूंखे मजबूरनि मारियो आहे न त जलेबी एॾी विकाणी थोरी आहे। अरे मीरल मां बाक़ी को हराम तो खावां छा? बाबा ॿिया जो हराम न आहे त ॿियो छा आहे भला? ख़बर सभु अथव पर अनजान थी करे ओवर एक्टिंग था कयो। हा अरे बस हाणे बस घणे होशियार थियण जी नाकाम कोशिश न कर। मां चवां थो धक हणी दून न सुजाए छॾियां। बाबल छेड़ो घटि कयो कुझु कारोबार जो बि सोचो। हरू जी ॾियारी हणण जो को फ़ाइदो ई कोन्हे को। हा साईं मुंहिंजो ॻाल्हाइण बि हाणे ॾियारी थी लॻई सो बि फालतू। मुंहिंजो मतिलबु आहे त फालतू ॻाल्हियुनि में वक़्तु न विञायो। वाक़ई जे कारोबार ख़तमु थी वियो त ॿई पोइ गाहि त कोन खाईंदासीं न। मीरल तूं साईं ॾाढो सियाणो आहे गाह मां बि गुज़र करे वेंदे मां त मरी वेंदुसि न। अलाह करे कोई ॾींहुं अचे। मुंहिंजो मतिलबु आहे त अलाह करे अहिड़ो ॾींहुं न अचे। तव्हांखे अञा 1000 साल जीअणो आहे पोइ मरणो आहे। हा ऐं तव्हांजो मुजसमो
फिर उन वांगुरु ठाहे जोड़े रखिणो आहे। खला अथई पारू थे पिछल मुंहुं। अड़े तरीक़े सां मूंखे बेइज़्ज़तो थो करे, इहा मूंखे ख़बर ई कान्हे। ख़बर छो न पवंदई? तव्हां आहियो वॾा सियाणा। हा, मां चवां थो किथे बि अगरि ॾाहप जो न मुक़ाबिलो थिए त तव्हां त साईं पहिरें नंबर ते ईंदव। हा, अड़े मूंखे एतिरियूं पूज़ूं न ॾे, जो एतिरो अकुलु हुजे हा न घणा ॾींहं अॻु तोखे धिका ॾेई कढी न छॾिया हा। भली मूंखे हींअर कढी छॾियो, मां वञी मस्जिद में ऐलान कराईंदुसि त सेठ सभ खे व्याज जा पैसा ऐं कर्ज़ जा पैसा माफ़ करे छॾिया अचनि, कोई बि ॾियणु न अचे। अरे बाबा चरियो आहीं छा? एॾो नुक़सानु केरु बर्दाश्त कंदो? अड़े मूं त मज़ाक़ पे कई, तोखे केरु कढंदो? मां त कबर में बि तोखे साण वठी हलंदुसि। मां बि हुते वेही ॾिसुसि त कीअं था तोखे कीड़ा पटनि कीड़ा। अरे अकेलो मां को न पिटबुसि, तूं बि मूंसां गॾु हूंदे, छो त मुंहिंजो हिसाब किताब रखण वारो तूं ई त निभागो आहीं, ॿियो वरी केरु आहे? अरे ॾिनल व्याज जे पैसनि जा खाता बि त तूं ठाहींदो आहे न। अरे अणजाण थी जान न छॾाए, रब खे सभु ख़बर आहे। ऐं वॾो लालची पाण सां गॾु मूंखे बि जहलमी करे छॾी। हा साईं, हूअं तुंहिंजे मथां पड़ पवन हा, आहे त वॾो लानती। हा, हीअ गाॾी सही आहे। हल तो हली सेठ खां क़ीमत पुछूं। हलिया जमादार साहब, तुम्हारी गाड़ी तो पुरानी हुजे तो नई गाड़ी हुजे, लगंदो हुजे त हीअ गाड़ी महांगी बि हुजे, तुम्हारी गाड़ी तो 32,000 में खपाई हुजे। अरे पुरानी हुजे या नई हुजे, गाॾी त गाॾी आहे न। ॻाल्हि त ॿुध, तूं मूंखे हिते गाॾी वठी ॾियण आयो आहे या बहस करण आयो आहे? कि ना साहब ना, हरूभरू मां तोसां बहस छो कंदो हुजां, वरी बि चेक कंदो हुज कि ही गाड़ी सही हुजे न, वरी मां मटराए न ॾींदो हुजां। भी भला मां चेक कयां? के भली का तकड़ ना हुजे, आराम सां चेक कंदो हुज। तू शोरूम ते बेहोश थी वए, ॿ छोकरा तोखे हिते छॾे विया आहिनि। हाँ, ॿियो छा पिया चवनि? कुझु चयूं त न? घणो कुझु चई विया आहिनि, थी सघे तो ॿुधण खां पोइ तूं वरी बेहोश न थी वञी। हाँ लचू, हीअ गाॾी सही आहे। असुल सफ़ा मन माशूक आहे, बाक़ी इंजन हलाए चेक करणी पवंदी, उहा कयूं था। के इहो बात जो मसलो हुजे, तूं रुगो ॿाहिरां चेक कंदो हुज, के बाक़ी मां ट्राई करे पोइ पैसा ॾींदो हुजां। सही थो चवे लछू, आहे वाकई मुल्क में रुगो ठगी। बाबा, माण्हू पोइ पछताए, इन खां बहितर आहे त चङी तरह चेक करे काहे। के जमादार साहब, पोइ हल त सेठ खां मुल्ह पुछी मां पैसा ॾींदो हुजां। हा, पोइ हलिया त काउंटर ते था हलूं। हलिया। के सेठ साहब, गाॾी जी रियायत में सुहिणी ॻाल्हि कंदो हुज। बाबा गाड़ी आहे त 60,000 जी, पर तव्हां खां फाइनल मां 58,000 वठंदुसि। के सेठ,
कुछ घटि कंदो हुज, मां सफ़ा ग़रीब हुजां। सेठ ए सफ़ा फ़क़ीर माण्हू आहे, पहिरीं कुझु हल्को हथु रखोसि। रोज़ी भले रखोसि पर मुनासिब। जमादार साहब तव्हां करे मां 3000 खनि छॾियांसि थो, ॿियो हुकुम कयो। कसत बाक़ी 1000 छॾींदो हुज, 55,000 सही हुजनि। बाबा हथ न ॿधो, 5000 ई खणी ॾे मूंखे। सेठ गाॾीअ जा कागज़ वग़ैरह त सभु सही आहिनि न, माना कुझु हेठि मथे त न आहे न माना? जमादार साहब असां कारोबारी माण्हू आहियूं, 20 सालनि जो असांजो कारोबार आहे। 2 नंबर कमु करण खां असां भॼंदा आहियूं। इहा त सुठी ॻाल्हि आहे, ऐं हुजण बि खपे, हुजण बि खपे। पर पोइ बि तव्हां चङी तरह कागज़ चेक करे पंहिंजी गाॾी काए वञिजो। जमादार साहब जेसि ताईं तव्हां कागज़ चेक कयो, मां गाॾी जी थोरी ट्राई वठी ईंदो हुजां। हा चङी तरह चेक कजांसि, ट्राई कजांसि। मां कागज़ चेक थो करे वठां। हा बाबा छो न, ॾियां थो तव्हांखे चाबी। सेठ साहब गाॾी में ट्राई जेतिरो तेल त हुजे न, 2-2.5 किलोमीटर जेतिरो। तेल पूरो लीटर पयल अथसि, भले तव्हां 3 किलोमीटर ताईं हलिया वञो। पोइ त सफ़ा ठीकु हुजे। तव्हां भला कागज़ चेक कंदा हुजो त मां ट्राई वठी ईंदो हुजां। हा ठीकु आहे, कानून जो मसइलो हुजे न, चेक करणु ज़रूरी हुजे। ठीकु आहे, भले वेठो जमादार साहब, तव्हां ठीक छो भले सुठो। वेहो मां देरि ई न कंदो हुजां। करे जल्दी अच। साईं लॻे थो तव्हां नमरा तव्हां ठगी करे वियो अथव। अड़े चरिया काॾे थो छुड़ियो वती, केरु रसो विझी काहे न वञई। छो अबा मां चरियो आहियां, चरियो हूंदो पिणे। केरु मूंखे रसो विझंदो मथो न फाड़ींदोमांसि। मां बड़े तोसां भोगड़ो थो कयां, तूं चरियो किथे ही, बस थोरो पागल आहे। मूंसां भोग न कर, मां तोसां फ्री आहियां। भला माफ़ी मिले, कोन थो तोसां भोग कयां, बस न। ॻोठ जो आहीं तॾहिं तो तोखे माफ़ कयां, को ॿियो हुजे हा न विड़ी पवां सां। अॻे ई असांखे बाबे मुझायो आहे। वरी पिणे छा कयो आहे जो तूं परेशान आहीं? कंदो वरी छा, बस मिड़ई ॾोकड़ ॾुखिया थो ॾे। साॻो पागड़ी गाॾी काए वियुसि, पर असांखे रुपयो बि न ॾींदो। यार यूनुस, कहिड़ा तो सूर पुछी पेरनि जा। मूं वारो पी तो वारे पी खां वधीक कंजूस आहे। वरी ॿई मरनि बि कोन था न, जो असां ॿई सुखी ज़िंदगी गुज़ारियूं। चवीं त सही थो यूनुस, पर अॻिते बि सुठनि माण्हुनि जी ज़रूरत आहे। अॻिते किथे? अॻे ॻोठ में? भला जे उते असांजा पीअर वेंदा भला थींदा छा? अॻे ॻोठ जो नथो चवां चरिया, मथे थो चवां मथे। मथे वरी किथे, वण ते चाढ़ींदे आहिनि छा? ईअं न त उतां किरी पवनि, का भॼनि न टंग बांह। अकुल सां यको दुश्मनी रखियूं थो अची, ईअं न? ॿियो न त छा, हिकिड़ो चकर दुश्मनी थी न, पोइ सम्झ सॼी ज़िंदगी हलंदी। यार मूंखां ग़लती थी वई, मूंखे माफ़ी ॾे। माफ़ी ईअं नाहे वठबी, पहिरियां मुंहिंजे पेरनि ते त किर न, पोइ त मां तोखे माफ़ कयां। वठ न, माफ़ी छो नथो वठी? माफ़ी इन जी थो वठां जो हरू भरू तोसां मथो हयुमि, हाणे त बापाण खे फुल चरियो थो महसूसु कयां। महसूस न कर, तू समझ आहीं। यूनुस पुट, मां हाणे हलां थो, मुंह में हाणे ज़रे जी बि साफ़ नथी पुट। मोचड़नि खाइण जी? तोखे मोचड़ा हणे केर तो दिलबर? अड़े बाबा हे ॾिस, इन खां त सुठो आहे ये मोचड़ा वहाए मूंखे, पर मुंहिंजी जान छॾ।
सियारे भी पाण वरी भॻो भी पाण। अरे मां हिते कीअं पहुतुसि? मां त शोरूम ते वेठो हुअसि। तू शोरूम ते बेहोश थी वएं, ॿ छोकिरा तोखे हिते छॾे विया आहिनि। हाँ, ॿियो छा पिया चवनि? कुझु चयूं त न? घणो कुझु चई विया आहिनि, थी सघे थो ॿुधण खां पोइ तूं वरी बेहोश न थी वञी। अहिड़ो छा चई विया आहिनि न? जल्दी त ॿुधाए। छोकिरा चई विया आहिनि त जे 5 ॾींहंनि में जमादार पैसा न पहुचाया न त 6 ॾींहं जमादार सां कोर्ट में मिलंदासीं। वञड़े मरी वियासीं, धक जे मथां धक। हाणे त मूंखे कोई बि बचाए नथो सघे। तो जो उन ॾींहुं यूनिस खे चयो त मूं मोटरसाइकिल जा पैसा ॾेई छॾिया आहिनि, त ही वरी कहिड़ो नओं ड्रामो शुरू कयो अथई? मां न त तो पैसा कोन ॾिना न, तूं असां सां कूड़ पियो हणी। न उहे पैसा मां ॾेई छॾिया आहिनि। तो जे पैसा ॾेई छॾिया आहिनि त पोइ शोरूम वारे जो मथो त कोन फिरियो आहे जो वरी तो पैसा घुरे? मूंखे ॿुधा त हिन जो शोरूम किथे त वञी कयांसि थी बुछड़ो। वॾो को बेईमान आहे, मूंखे ॿुधा त सही, माण्हुनि खां डबल पैसा थो वठे। शरीफा तूं ॻाल्हि नथी सम्झे। शोरूम वारे जो को बि ॾोह न आहे, मुंहिंजी ग़लती आहे। चई मुंहिंजो पियो त गाॾी जा पैसा मां घणा ॾींहं अॻु ॾेई आयो आहियां, वरी शोरूम वारा कोर्ट जी धमकी बि ॾेई विया आहिनि, ऐं तूं वरी चईं थो त हुननि जो ॾोह बि कोन्हे। मां छा कयां, काॾे वञां, कंहिंखे चवां? सम्झ में नथो अचे त कहिड़े मुंहं सां तोसां ॻाल्हि कयां। जेको मुंहुं अथई इन सां ई ॻाल्हि कर, ड्रैग छॾे, हरू भरू मूंखे परेशान न करे। हाँ त पोइ भला ॿुध। जमादार खे वठी सिधो शोरूम ते वियो ऐं गाॾी पसंदि कयईं। गाॾी जो सौदो थियो 55,000 में। ऐं ख़बर अथई लच्छू छा थो चवे? जमादार खे चए त गाॾी जा कागज़ चेक करे त मां मोटरसाइकिल खे ट्राए करे अचां। जमादार वेचारो मोगो माण्हू लच्छू खे चए ठीकु आहे, मां कागज़ चेक कयां थो। ऐं लच्छू वरी वॾी गेम खेॾी वियो। शोरूम वारे खे चए त हमरा वेठो थी, मां गाॾी खे थोरो ट्राए करे अचां। गाॾी कायो हलियो वियो। ॿुध ॻोठ मां खोड़ गिदू बदल जे लाइ गाॾी थी वञे, चढ़ी चवंदो भई छो भला तुंहिंजे लाइ दवा वठी अचां? हर को पंहिंजो कमु पाण थो करे, तूं छो नथो वञे पियो? पाण छो नथो वञी? दवा बि वठी आहे ऐं पाण खे चेक बि कराए आ। अड़े ओ मेंटल, डॉक्टर खां वञी पुछी आ त घणे ॾींहंनि खां पोइ चकु हणंदे? हाउ मां पंहिंजे लाइ न पर तुंहिंजे लाइ थो चवां त पंहिंजो इलाज कराए। अरे बुरो बाचके में फाथो पियो हुई। ओ मिस्टर मेंटल, ही बाचको न, असुल में पैंट ऐं शर्ट आहे, अंग्रेज़नि जो असुल फैशन। ओ वञ न अंग्रेज़नि असांखे अकनी शिकिल ॾेखारे छो थो मोर करे? अरे त ॻाल्हि त ॿुधो भला, ही मुंहिंजी शिकिल छा में गंदी आहे? बसि रुगो धोतल न आहे, उहो बि तकड़ जे करे, न त माण्हू मूंखे शाहरुख खान चवंदा आहिनि। वाकई चवंदा हूंदई साईं, छो जो ग़रीबनि जो शाहरुख खान तो जहिड़ो हूंदो, फिटल सिटल। फिटल मीन्स पुराणो सुराणो? अरे लॻे थो तोखे मूंसां साड़ आहे। यू जेल्स मी? साड़ थींदो कंहिं माण्हूअ सां, जानवर सां थींदो आहे छा? अरे मां चवां थो इख़लाक़ जे दायरे में ॻाल्हाए, न त नक में नोड़ी विझी नासून पटे विझां। छो नासू पटींदे? मां को तुंहिंजे घरां थो खावां छा? अरे असां को वांदा आहियूं छा जो तोखे खाराईंदासीं? अरे तोखां त सुठो आहे को सासी को जानवर धारियूं। अरे मानी जो उनखे दगड़ी ॾींदासीं त सॼी राति पियो चौकीदारी कंदो, हाउ हाउ कंदो, हाउ हाउ हाउ। सासी बिना कुतो। ॿुध, इहा जॻड़ी तूं पाण छो थो खाई ऐं सासी वारो तूं कमु कर, राति जो चओ पाओ पाओ पाओ। अरे मतिलब त तूं मूंखे कुते जे बराबरि करे छॾियो?
न न कुत्ते खे तुंहिंजे बराबरि सम्झम। हाणे त ख़ुशी न बस। अरे ॿई तरफ़ मुंहिंजी बेइज़ती आहे। जेतिरो तूं सियाणो आहीं न उन खां वधीक मां सियाणो आहियां पुट। हाणे जान छॾ, मां रोज़ी कयां बुराई। वञा थो वॾी बुराई। मूंखे तो बुराई चए नौसा अड़पड़े मेंटल करिया। या अल्लाह, ये अञा ज़िंदा। जमादार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए। जी सर। तूं पैदाइशी बेवकूफ़ आहीं या हाणे बेवकूफ़ थियो आहीं? सर असल में मां बेवकूफ़ न आहियां, बसि इहो लछूअ जी ॻाल्हियुनि में अची वियुसि। हिकिड़ो दफ़ो लछूअ खां धोखो खाधी, वरी छो? बसि सर, इंसान आहे, ग़लती सलती थी वेंदी आहे। साईं मूंखे कहिड़ी ख़बर त वरी मूंसां ॿीहर सीन कंदो। असल में लछू बागड़ी खे सॼे ॻोठ में हिकिड़ो तूं ई बेवकूफ़ सुझी पियो, तॾहिं त बार बार तोखे पियो ज़लील करे। सर दुआ कयो त रुॻो मुंहिंजे रुख न चढ़े, न त वरी पाण खे चटी हणाईंदे। सर 2 चकर ईअं थियो आहे, 3 चकर ईअं थियणो ई न ॾींदोमांसि। हा न शरीयत मुताबिक़ 3 दफ़ा पूरो कर न, पोइ 4थे चकर ॾिसजांसि। सर तव्हां मूंखे शर्मिंदा था कयो। पोइ वञण ख़ुदकशी करणु शर्मिंदा जो आहीं? सर असल में ख़ुदकुशी हराम आहे, फ़िलहाल को इरादो बि न आहे त रिश्वत वठण बि हराम, उहा छो नथो छॾी? रिश्वत कोशिश त आहे न सही, कोई ॾे ई कोन थो कोई। इहो मुंहिंजे अजायो इल्ज़ाम अथव। केरु ॾेई कोन थो, पर पंहिंजी कोशिशि पूरी थो करे। सर आस्ते आस्ते सभु आदतूं छॾे वेंदुसि, तव्हांखे सुधरी बि ॾेखारींदुसि। लॻे थो कोन थो, पर कोशिशि कर, मता सुधरी वञे। सर इहो ई त मां तव्हांखे अर्ज़ु कयां थो न, त हाणे मां सफ़ा तव्हांखे सिधो थी ॾेखारींदुसि, ईअं सफ़ा। छोजो हाणे मां बि घणो ई ज़लील थियो आहियां। ए लछू बागड़ीअ जहिड़ो बि मूंखे चरियो करे, उहो बि 2 चकर सही, बसि हाणे आईंदा ईअं न थींदो, सफ़ा न थींदो। सर सुठी ॻाल्हि आहे, इंसान पाण खे थोरो मज़बूत करे। हाणे तूं वञी सघीं थो जमादार? सर काॾे? मुंहिंजे घर। सर मां त वञण लाइ तयारु आहियां, पर मूंखे ॾिठल न आहे अव्हां जो घर। कहिड़े पासे एड्रेस ॿुधायो, पहुची वेंदासीं। ओ शिट, तूं कॾहिं न सुधरंदे। न सर वञा थो। ॻाल्हि ॿुधी अथई? न लछू बि मतलब मारे वई जमादार खे। लच्छू वरी कॾहिं खाटी कल पहलवान थियो आहे। बाडी त तुंहिंजी बि केॾी आहे, तूं नथो कंहिं महिल आखिड़ में हिसो वठी। तोखां त बागड़ी चङो आहे, घटि में घटि सिंध जी सखाफ़त खे उजागर थो करे, पर जमादार खे कहिड़ो लाचारो जो हिकु बागड़ी सां मल विड़ियो, नेठि मारिजी वियो न। ओ बोड़ी रन बोड़ी, मां उहा मल कोन थो चवां। हाँ मल का ॿी बि थींदी आहे छा? इहा मल मूं कोन ॾिठी आहे कॾहिं। मल हिकिड़ी हूंदी आहे जंहिंजी तूं ॻाल्हि थी करी, पर मां वरी ॿी ॻाल्हि थो कयां, मल जो मिसाल ॾेई सम्झे नथी। कहिड़ी ॻाल्हि पियो करी तूं त हाणे खोले ॿुधा न। लछू वरी नओं धमाको करायो आहे। लानत पयसि, किथे वञी बम फाड़ी, घणा माण्हू बचा ऐं घणा मुआ, जल्दी जल्दी कर ॿुधा। ओ निभागी रन निभागी, ख़ैर घुर खुदा खां। लछू छा कयो आहे जो जमादार खे चयई हल त मां तोखे मोटरसाइकिल थो वठी ॾियां, जेका मूं तुंहिंजी काई उन जे बदिले। पोइ त लच्छू सुठो कयो, इन में धमाको छा जो? गाॾी जे बदिले जमादार खे गाॾी मिली, बस ॻाल्हि ख़तम। ॻाल्हि पूरी ॿुधंदी करे वाछरी। पोइ थियो छा उहो ॿुधाए। जमादार खे वठी सिधो शोरूम ते वियो ऐं गाॾी पसंदि कयई। गाॾी जो सौदो थियो 55,000 में। ऐं ख़बर अथई लछू छा थो चवे? जमादार खे चए त गाॾी जा कागज़ चेक करे त मां मोटरसाइकिल खे ट्राए करे अचां। जमादार वेचारो मोगो माण्हू लछू खे चए ठीकु आहे मां कागज़ चेक कयां थो, ऐं लछू वरी वॾी गेम खेॾी वियो। शोरूम वारे खे चए त हमरा वेठो थी मां गाॾी खे थोरो ट्राए करे अचां। गाॾी कायो हलियो वियो। पोइ छा थियो? थींदो वरी छा की मां उहा गाॾी बि काए हलियो वियो, अॼु ॾींहं ताईं मोटियो ई न आहे।
बाक़ी रहियो जमादार जेको थॾे ते ई बेहोश थी वियो, पोइ शाबस आहे शोरूम वारे खे रक्शो कराए जमादार खे घर छॾे आयो। मार पे लच्छूअ खे एॾी ठगी सभु साॻे माण्हू सां। तोबा बाबा तोबा। हण हिक जहिड़ा साईं, हण हिक जहिड़ा।